भुरल को ॼाणो सुरई ए केॾां पियो वञी? ए सुरई आउं राणे सां मिलण थो वञा। ए सुरई पिंड जी मासात कूंज लाइ सिकी पई छा? हा भुरा, मूंखे बि हुन सां मिलणो आहे। ए सुरई तूं अधी कूंज सां मिली त सघीं थी, पर लिकी चोरीअ में ईअं न। ए कीअं बि कर भुरल, पर अधे सारंग खे चई मूंखे कूंज सां मिलायो। ए सुरई इन ॻाल्हि खे ॾिसूं था। यार आउं वञा थो। राणे खान ते मुजेरी जे माण्हुनि हमिलो कयो आहे। अदी सुखा छा आदि सुरई? अॼु तूं कहिड़े खूह ते वई हुईं? असांजे खूह जी विर्थ टुटी पई, तॾहिं हिते वापसि हली आयसि। त पोइ हाणे भुरल बि उते पाणी भरण ईंदो, हुनजो छा थींदो? हा ज़रूर ईंदो त सही, पर अदा भुरल जरा ॾिसंदो विर्थ टुटी पई आहे, पोइ वापसि हलियो वेंदो। ऐं अदी सारंग ऐं भुरल मासात कुंज जे घर विया हुआ। हा विया हूंदा। मासात कुंज बि अलाए कहिड़े हाल में हूंदी। हू तमामु घणी ख़ुशि आहे। ऐं अदी छो न ख़ुशि हूंदी? मन जूं मुरादूं पूरियूं थियूं अथसि। अलाह करे सदाईं ख़ुशि हुजे। हा, उनजे सदके असांजे दिल जी हसरतूं बि पूरियूं थियूं अथसि। हा सुरई, शल हर कंहिंजो ख़ैर हुजे। हल अदी हाणे घर हलो, विर्त त टुटी पई आहे, पाणी छा ते भरंदासीं? हा आदि बसि हाणे हल। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।